नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलो त लखी गुलाम शाह वेझो लबाणा बिरादरी जो एहतजाजी मुज़ाहिरो थियो आहे। अचो त लखी गुलाम शाह मां सचाई न्यूज़ जे रिपोर्टर महेश कुमार खां तफ़सील वठूं। जी महेश, छा तफ़सील आहिनि? जी कमांडर साहब, लखी गुलाम शाह वेझो ॻोठ माली में लबाणा बिरादरी जो ॻोठ जे वॾेरे वकार खोसे जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ ऐं जहान खान पुलिस के खिलाफ़ मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो थियो आहे। मुज़ाहिरीन चयो त ॻोठ जो वॾेरो वकार खोसो मुख़्तलिफ़ हथकंडनि ज़रिए ज़ुल्म कंदो रहे थो, जंहिंजे ख़िलाफ़ जहान खान थाणे जे पुलिस के दाहियो आहे, पर थाणे जो करप्ट SHO अल्लाह ॾिनो सुमरो वॾेरे सां यारी निभाईंदे उन खिलाफ़ कार्रवाई नथो करे। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर खां घुर कई त मज़कूरा करप्ट SHO खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं वकार खोसे खिलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। महेश कुमार, सचाई न्यूज़, लखी गुलाम शाह।